स्टार्ट। नमस्ते दीदी। नमस्ते दीदी कुछ सवाल पूछणो है। हाँ। संत महात्मा चवंदा आहिनि कि असां 84 लख जूणियूं भोॻे करे हाँ पोइ ही मनुष्य चोलो असांखे मिलियो आहे। हाँ त दीदी मन में इहो सवाल अचे थो कि 84 लख जूणियूं जॾहिं भोॻे आया आहियूं हाँ ऐं उन खां पोइ ही मनुष्य तन मिलियो आहे हाँ त उहे त सभु पाप कर्म भोॻे आयासीं न। हाँ हाँ ऐं पोइ वरी हींअर ॾिसूं था चारों तरफ़ पंहिंजे ई चाहे जीवन में ॾिसूं चाहे पंहिंजे चारों तरफ़ ॾिसूं हर हिकु मनुष्य अॼु बि ओतिरो ई दुखी ऐं अशांत परेशान आहे। त पोइ जॾहिं उहे पाप कर्म कटे आयासीं हाँ त पोइ उहे मनुष्य चोले में बि अञा ताईं उहे दुख भोगण छो आहे? हाँ ॾिसो, जेको आत्मायूं हूंदी आहे न उहे हिकु बीज जीअं थींदियूं आहिनि। जीअं भई अंब जे बीज पेड़ जेको निकिरंदो आहे, भई पाण अंब जो पेड़ उगाइण लाइ उहो ई बीज बोईंदासीं न जंहिंसां अंब जो पेड़ निकिरे। त उहो ई मनुष्य, पाण चईंदा आहियूं मनुष्य आत्मा, अर्थात उहो आत्मा जेको मनुष्य जहिड़ो तन वठे, त उहा आत्मा जॾहिं शरीर छॾंदी त वापसि मनुष्य जहिड़ो ई चोलो वठंदी आहे। अच्छा। पोइ उहो चोलो वठी करे उहो 84 लख यूनिया जेके हूंदियूं आहिनि उन यूनियन खे जेतिरो बि जेका बि हुनजा स्वभाव संस्कार हूंदा आहिनि, कई यूनी सुंदर हूंदी आहे, कई में ज़हर हूंदो आहे, कई जी ॻाइण मतिलबु ॿोली सुठी हूंदी आहे, कई जीव जंतुनि खे खाइण सां ॾाढियूं चीजूं मिलंदियूं आहिनि शरीर खे। त ओड़ा स्वभाव संस्कार मनुष्य आत्मा में ईंदा आहिनि, लेकिन मनुष्य आत्मा उहे स्वभाव संस्कार हुन योनि में वञी करे न भोगती आहे। इन मनुष्य तन में ई रही करे 84 लख यूनियन में जेकी बि हुननि में खूबी अथनि या ख़राबी अथनि उहे इन तन द्वारा ई भोगती आहे। जीअं कुतो छा कंदो आहे, भौंकदो आहे। त हाणे मनुष्य आत्मा बि छा थी करे, हिकु तरीक़े सां सॼो ॾींहुं चिल्लाए थी त माण्हू चवनि था न कुते वांगुरु भौंके थी। त उनखे उहो भौंकण लाइ भौंकण जो पार्ट इहे जेको उनखे माण्हू चवंदा आहिनि कुते वांगुरु, त इहे बि हिकु ॻाल्हि थी वई न। त इहो बि उनखे उन कुते जे शरीर में वञी करे उन उहो सभु न भोॻियईं, कुते जहिड़ो जीवन मनुष्य तन वठी करे कुते जहिड़ो जीवन भोॻे थी न। अॼुकल्ह माण्हू जानवर खे थी खाए, जेका जानवर ॿिए जानवर जी रोटी आहे उहो मनुष्य आत्मा खाए थी। त हिन जो मतिलबु कि मनुष्य आत्मा ओड़ो ई पंहिंजो जीवन बिताए थी जेकी उहो यूनियूं बिताईंदियूं आहिनि, जानवर खे खाई करे, भौंकी करे, हिक ॿिए खे मारे करे ऐं हिक ॿिए जो खून ख़राबो करे केॾो ग़लति कमु थी करे। त मनुष्य आत्मा में ई जानवरनि जीअं स्वभाव संस्कार थी विया आहिनि, त उहो भोगणा हाणे भोगूं था। त हा पुछो। हिसाब किताब बि त मनुष्य सां ई हूंदा न। हा ॾिसो, पाण चऊं था न कि भई कंहिंजो जीवन हाणे ॾाढो बेकार आहे, बुरो थी वियो आहे। सम्झो कोई पति पत्नी लड़नि था झगड़नि था त माण्हू झटि चवंदा आहिनि भई पिछले जन्मनि जो तुंहिंजो हिसाब किताब हूंदी त हिन करे उहो पंहिंजो चुकतो थो करे। अरे तव्हां त हिकु बार चओ था असां 84 लख यूनियन में हुयासीं, त वरी पिछलो जन्म मां हिन सां गॾु कीअं हूंदमि? त ज़रूरु पिछलो जन्म बि मुंहिंजो मनुष्य जीअं ई हूंदो, तॾहिं त हुन सां एॾो हिसाब किताब आहे। त हिन ॻाल्हि सां बि पाण सम्झी सघंदा आहियूं कि मनुष्य आत्मा मनुष्य तन वठी करे सभु भोगना भोगती आहे। कहिड़े बि जीव जंतु जे तरीक़े सां हुनखे माण्हू रखनि, लेकिन मनुष्य तन खे ई रखंदियूं आहिनि। अॼुकल्ह माउ बाप खे ॾिसो, माण्हुनि कीअं क़ैद करे रखंदा आहिनि,
जी भई अॼुकल्ह जा ॿार माउ बाप खे कीअं था रखनि, किथे किथे माउ बाप बि ॿारनि खे ईअं रखंदा आहिनि। ताली त ॿिन्ही हथ सां वॼंदी आहे, त इहे तरीक़े सां जीअं पाण जीव जंतुनि खे था रखूं, मारूं था, उन्हनि खां कमु था कढायूं, रोटी कीअं था ॾियूं। मनुष्य जी हालत बि ईअं ई आहे पूरी दुनिया में। जेलनि में ॾिसो माण्हुनि खे कीअं था रखनि, जानवरनि खे जीअं रखंदा आहिनि तीअं जेलनि में था रखनि। जानवर बि मारंदा आहिनि त माण्हू बंदि करे रखी छॾींदा आहिनि, उहे हुनखे नई जेल में हुननि खे रोटी पाणी ॾींदा। उहो ई मनुष्य आत्मा बि ज़्यादा परेशान कंदी त छा कंदा आहिनि, जेल में बंदि करे रखंदा आहिनि, है न। हाँ मतलब शरीर इंसान जो ही मिलंदो, हाँ पर कर्मनि जे अनुसार उहा भोगना जानवरनि जहिड़ी थी सघे। हाँ हाँ भोगना जानवरनि जहिड़ी थी सघे थी। इहो सम्झण वारी ॻाल्हि आहे। कर्मनि ते ध्यानु ॾियणो। हाँ कर्मनि जे हिसाब सां ई थी। जी ठीकु आहे। जी हाँ थैंक यू। थैंक यू।